अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स SindhiPoint.com ते खुशामदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन हली रही आहे ऐं काफ़ी असांजा व्यूअर्स आहिनि त उन्हनि खे हिकिड़ी क्यूरी अची रही आहे उन्हनि जो फॉर्म जेको आहे ड्राफ्ट में आहे त ही तव्हां वीडियो एंड ताईं लाज़मी ॾिसो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिन फॉर्म जे ड्राफ्ट मां छा मुराद आहे ऐं इहो फॉर्म कंप्लीट कॾहिं थींदो। एंड ताईं वीडियो ॾिसंदा तव्हांखे सम्झ में अची वेंदो। अगरि तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन, चालान अपलोड ऐं पर्सनल इंफॉर्मेशन तव्हां मुकम्मल करे छॾी आहे त फ़िलहाल जे लाइ तव्हांजो फॉर्म फिल्ड आहे ऐं तव्हांजी एंट्री टेस्ट जी स्लिप ईंदी, तव्हांखे जस्ट उन जो वेट करणो आहे। जिन्हनि बि कैंडिडेट्स खे पर्सनल इंफॉर्मेशन मुकम्मल करण खां पोइ ही रिसीव थियो आहे नोटिस, त उन्हनि जे लाइ इहो आहे त उन्हनि जी जेको फिलहाल जो फॉर्म जो जेको प्रोसेस आहे उहो कंप्लीट आहे। उन्हनि खे जस्ट 2-3 ॾींहं वेट करणो आहे ऐं पंहिंजी जेको आहे पोर्टल विजिट करणो आहे जिथे तव्हां चालान अपलोड कयो आहे, प्रोफाइल पिक अपलोड कई आहे, एडिशनल डॉक्यूमेंट अपलोड कयो आहे, सिर्फ उन्हनि जे वेरीफाइड थियण जो वेट करणो आहे। बाक़ी जेको ही फॉर्म स्टेटस ड्राफ्ट आहे इन जो मुराद इहो आहे त फॉर्म कंप्लीट थींदो जॾहिं ही 8 स्टेप ही तव्हांजा कंप्लीट थींदा। ये कंप्लीट कॾहिं थींदा? हाणे 4th स्टेप जॾहिं तव्हांजी एंट्री टेस्ट जी स्लिप ईंदी थी, तव्हांजो ग्रीन थी वेंदो ऐं पोइ तव्हां एंट्री टेस्ट में अपीयर थींदा। एंट्री टेस्ट में अपीयर थियण खां पोइ तव्हां हिते पंहिंजी क्वालिफिकेशन रखंदा, उन खां पोइ कैटेगरी चूज़ कंदा, मेरिट, सेल्फ वग़ैरह, उन खां पोइ पंहिंजा डिग्री प्रोग्राम चूज़ कंदा जिन्हनि में तव्हां पंहिंजी चॉइसिस रखंदा ऐं उन खां पोइ तव्हांजो फॉर्म कंप्लीट थींदो। त ही तव्हांजो हींअर इशू आहे, ही फॉर्म हींअर सिस्टम मां ई ब्लॉक्ड आहे। जेको सिंध यूनिवर्सिटी जो एडमिशन पोर्टल आहे उन्हनि जे सिस्टम मां ई ब्लॉक्ड आहे। जॾहिं तव्हांजी एंट्री टेस्ट थी वेंदी लास्ट ईयर खां सिंध यूनिवर्सिटी जेको चॉइसिस सिलेक्ट करण जो प्रोसेस आहे उहो थोरो चेंज कयो आहे। पहिरियां असां छा कंदासीं, चॉइसिस सिलेक्ट वग़ैरह अॻु में ई करे छॾींदा हुआसीं एंट्री टेस्ट खां पहिरियां। हाणे असां छा कंदा आहियूं त जॾहिं असांजी एंट्री टेस्ट थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ असां चॉइसिस सिलेक्ट कंदा आहियूं। इन जो हिकु बहितरीन फ़ाइदो इहो बि आहे त तव्हां पंहिंजी रिज़ल्ट ॾिसी करे उन हिसाब जा तव्हां डिपार्टमेंट रखे सघो था, तव्हांखे एडमिशन मिली वेंदी सिंध यूनिवर्सिटी में। त ही जेको ड्राफ्ट फॉर्म जो स्टेटस आहे इहो को फिलहाल जे लाइ को इशू न आहे जेसि ताईं तव्हांजो फॉर्म कंप्लीट थींदो। ॾिसो 8 स्टेप ते लिखियलु आहे कंप्लीट, हिते अची तव्हांजो फॉर्म कंप्लीट थींदो त ऑटोमेटिकली स्टेटस ड्राफ्ट मां चेंज थी कंप्लीटेड थी वेंदो। इन जो को इशू न आहे। अगरि जेकॾहिं तव्हां वरी सम्झणु चाहियो था त इहो फॉर्म मुकम्मल कीअं थींदो एंट्री टेस्ट ॾियण खां पोइ, असांजी ही लास्ट ईयर जी वीडियो रखियल आहे हाउ टू एड क्वालिफिकेशन, जंहिंजी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो। इहा तव्हां ॾिसी करे ऐं तव्हां फॉलो करे सघो था त फॉर्म मुकम्मल कॾहिं थींदो। हींअर परेशान थियण जी ज़रूरत न आहे। उमीद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।